इंतहाई शुक्रगुज़ार आहियां रईस जीवन खान बुलेदी साहिब जो दोस्त कोन्हे, मुंहिंजो प्यारो भाउ आहे ऐं हीउ हिते रहियो असांजे खोस्की थाणे ते। कई ॾाढा मुड़ुस चङा मुड़ुस जेके अॻु में लिखंदो रहंदो आहियां, कई संत जी छावणी भरींदे मूं ॾिठा। ऐं ॿियो इहो त जॾहिं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो ईंदो हो तॾहिं रईस जीवन खान जो रुगो सायरन हूंदो न, सायरन उहो ई ॿुधी हिते गरा गंजा जेके चवंदा जीवन पियो अचे। इहो हो रमज़ान जो एतिराम, कमु खणी कहिड़ा बि हुजनि। अॼु आउं इंतहाई मशगूल थोरातो आहियां। मुंहिंजो जनमु ॾींहुं हासेकार मूंसां अची मिलियो, मूंखे मुबारक ॾई, मूंखे भाकर पातई। हींअर कंहिं दोस्त सां कंहिं तहदियत लाइ वञे पियो ऐं मूंखे चई मूंसां गॾु हल। ऐं शुक्रगुज़ार आहियां हिन जेको कमु कया। थोरो पाण हाणे ड्राइविंग पियो करे, धणी जी पंहिंजी गाॾी आहे, असीं किथे वञूं पिया, हिन खां पुछंदासीं जेको एतिराम हिन करायो रमज़ान जे हवाले सां। ऐं अॼु जा जेके अमलदार त चवंदा यार असीं मां हुननि जो ख़्यालु करियूं था, ऐं हिन एतिराम जे हवाले सां छा चए थो रईस जीवन भला एतिराम जे हवाले सां तव्हां छा था चओ? अदा एतिराम हर मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे। बाक़ी रही वञी ॻाल्हि इहा त हे चवनि था ग़रीब आहिनि वीचारा, हीअं आहिनि, असां उन्हनि खां लारायूं था, ग़रीब कोन। हे पाण जेके रहिया पिया आहिनि इहे ॾमियल आहिनि, करप्ट आहिनि। इहे पैसा वठण था, 100 रुपया छॾण वारा बि कोन्हनि। रमज़ान शरीफ़ जो महीनो हूंदो, असांखे हिते होटलनि वारा पोड़ियूं करे चवंदा बाबा असीं 5 लख ॾियूं था, 6 लख ॾियूं था, पर असां कंहिंजी बि कोन ॿुधी। पठाण हूंदा ॿाहिरि जा, हे हो, तॾहिं खोस्की मिल जी औज हूंदी हुई, तमामु घणी जेका आहे करप्शन मंथली। हिते 5 खून थींदा खोस्की मंझि, अॼु ॾींहं ताईं ज़ाहिर कोन थिया। उहे मूं ज़ाहिर कया, माण्हू चालान कया, अॼु ॾींहं ताईं वरी कॾहिं को मर्डर कोन थियो आहे। इन जे हिसाब सां जेके चवनि था रुगो 2 पैसनि वठण जे चकर में, छाजो हिननि खे एतिराम आहे। रईस जीवन भला हींअर जेका पुलिस आहे इहो जी अॻे जी भेट में तव्हांजे दौर में गरो गंजो जेको हूंदो लोफर उहो ॾिसी पुलिस खां लाराईंदो। हींअर जेको त पुलिस खे छा थियो आहे जेको त इहो पंहिंजो इहो कमु कोन था कनि, छाजे करे कोन था कनि? पुलिस में ज़ाती हिमत ई कोन्हे। उहा हिमत पंहिंजी ज़ाती हूंदी आहे। असीं अॼु बि मुंहिंजी 10 साल सरवत मारी मिर्ज़ा, हिन जे करे जेको आहे तो आउं रिटायर थी वियुसि, अञा बि हुजां हा। बाक़ी रही वई ॻाल्हि, अॼु बि जेको आहे तो पुलिस वारनि ते पंहिंजी ज़ाती हिमत आहे कोन। माण्हू चोरनि खां ॿिया हेठि ॾिजनि, लाराइनि वॾेरनि जे पोयां। हाणे इहा त पोस्टिंग न असांजी वञे। आउं त पूरी सिंध में रहियो आहियां, जिते किथे धंधो कयो आहे। पुलिस जो हाल कोन्हे। सभु आया आहिनि की सिफ़ारती, हर को अचे थो ॾियारी वारो, आहिनि था त असीं जेको 4 पैसा वठी ऐं वरी जेको हलिया वञूं असीं पोस्टिंग छो विझायूं। पुलिस जो पावर आहे छो कोन्हे? अॼु बि डंडो खणनि, उहा साॻी आहे, उहा वैल्यू आहे, उहा इज़त आहे। पुलिस जो माण्हू, इज़त वारा माण्हू एतिराम कंदा, लोफर एतिराम हुनजो कंदो जेको पातर हुनखे हणंदो। पुलिस जो हाल कोन्हे, हिन करे आहे। जी तव्हां ॿुधो त रईस जीवन खान जेतिरो बि रहियो हुन पंहिंजो कमु करे ॾेखारियो। ऐं अॼु बि माण्हू सारीनि था, सारीनि इन करे था जो हुन ग़रीब गरबे जी मदद कई। ऐं बाक़ी जेको ॾाढो मुड़ुस या कंहिंखे जी तंग कंदो हुनखे ॾंडो ॾिनो। ऐं हिन जो चवणु आहे त पुलिस में अञा बि हिमत आहे जे कनि। जी पाण चए थो त मूंखे कंहिं सियासी ज़बर जे करे जेको थो मूंखे हिननि जेको थो अॻु में रिटायर कराए छॾियो, पर जे आउं अॼु बि हुजां त मां हुनखे अहिड़नि लोफरनि खे सिधो करे ॼाणा थो।